अवां के संभारन हित पीर ऐं फ़कीर अवां के संभारन हित पीर ऐं फ़कीर मुफ्ती अब्दुर्रहीम साईं अब्दुर्रहीम अवां के संभारन मुख तुंहिंजो सुहिणो महिताब आहे दिलकश अवां जो ही किताब आहे मुख तुंहिंजो सुहिणा महिताब आहे दिलकश अवां जो ही किताब आहे तदरीस अवां जो लाजवाब आहे तदरीस अवां जो लाजवाब आहे तुझी सोणी तदबीर तुझी सोणी तकरीर अवां के संभारन हित पीर ऐं फ़कीर मुफ्ती अब्दुर्रहीम साईं अब्दुर्रहीम अवां के संभारन किरदार अहले सुन्नत जो कयो कर मथे तो लहाबी लजाड़ो पिटे मुंह मथो पियो अहले सुन्नत जमायत जो कयो कर मथे तो लहाबी लजाड़ो पिटे मुंह मथो पियो कथो खार में जियां ट्रकेटीन में पियो कथो खार में जियां ट्रकेटीन में पियो लगा सिजण के सीने मंझि सवें तीर अवां के संभारन हित पीर ऐं फ़कीर मुफ्ती अब्दुर्रहीम साईं अब्दुर्रहीम अवां के संभारन एड़ो आलिम वाकिल वरी माओ ॼणे को इन दरस तदरीस जो बार खणे को एड़ो आलिम वाकिल वरी माओ ॼणे को इन दरस तदरीस जो बार खणे को पोखियल अवां जी मुजाहिद लुणे को पोखियल अवां जी मुजाहिद लुणे को विझी मोहब्बत मन में वेठा आहियूं दिलगीर अवां के संभारन हित पीर ऐं फ़कीर मुफ्ती अब्दुर्रहीम साईं अब्दुर्रहीम अवां के संभारन किरदार गुफ़्तार में अल्लाह जो बुरहान मलफूज़ात मकतूबात में अल्लाह जो कुरआन किरदार गुफ़्तार में अल्लाह जो बुरहान मलफूज़ात मकतूबात में अल्लाह जो कुरआन सोनी बोली जन जी सोनो जन जो बयान सोनी बोली जन जी सोनो जन जो बयान साहिल सूम रोचे आयो अवां जा यसीर अवां के संभारन हित पीर ऐं फ़कीर मुफ्ती अब्दुर्रहीम साईं अब्दुर्रहीम अवां के संभारन अवां के संभारन हित पीर ऐं फ़कीर अवां के संभारन हित पीर ऐं फ़कीर मुफ्ती अब्दुर्रहीम साईं अब्दुर्रहीम अवां के संभारन मुख तुंहिंजो सुहिणो महिताब आहे दिलकश अवां जो ही किताब आहे मुख तुंहिंजो सुहिणा महिताब आहे दिलकश अवां जो ही किताब आहे।